अस्सलामुअलैकुम दोस्तों, सिंध जी बहतरीन ऐं खूबसूरत गुलूकारा निगहत नाज़। छा गुलूकारा निगहत नाज़ ऐं किंग ऑफ सिंध मुमताज़ मोलाई जा वक़्त में के नाजायज़ तालुकात हा। निगहत नाज़ जो हस्बैंड मोहम्मद असलम केर ऐं किथां जो आहे? निगहत नाज़ मोहम्मद असलम सां कीअं ऐं छो शादी कई? तफ़सीली ॻाल्हि ॿोल शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे ऐं घंटी जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन बि ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अव्हां जो को बैलेंस कोन वेंदो, पर असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़ त सिंध जी बहतरीन ऐं मोरे जी मुमल गुलूकारा निगहत नाज़। गुलूकारी खां अॻु स्टेज ड्रामनि में कमु कंदी हुई। निगहत सुल्ताना जे नाले सां काफ़ी मशहूरु हुई। उन खां अलावा सिंधी गीतनि में मॉडल तौर बि कमु कंदी हुई, मतिलबु त मॉडलिंग बि कंदी हुई। उन वक़्तु वरी मोहम्मद असलम सिंध जो बहितरीन ढोलक नवाज़ हो। चवण जो मक़सदु त ढोल वॼाइण में काफ़ी महारत रखंदो हो ऐं मोहम्मद असलम काफ़ी धुनूं बि पाण ठाहींदो आहे। ऐं निगहत नाज़ जे पहिरें एल्बम खां वठी मोहम्मद असलम ऐं निगहत नाज़ जा पाण सां तालुकात हा ऐं काफ़ी मज़बूत रिलेशनशिप हुई ॿिन्हिनि जी। आख़िर ॿिन्हिनि शादी करे छॾी। पहिरियां मोहम्मद असलम जो तालुक़ दादू शहर सां हो ऐं हींअर मोरे शहर में रिहाइश पज़ीर आहे। उमेद आहे त हीउ वीडियो अव्हांखे पसंदि आयो हूंदो। जे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।